ख़बर शामिल कंदासीं। कराची खां सईद गनी जी कारसाज़ हादसे में फोत थियल पीउ ऐं धीउ जे वारसनि सां ताज़ियत कई। सईद गनी स्कीम टेटरी पहुची फोत थियल इमरान ऐं आमिना जे वारसनि सां उज़रख़्वाही कई। हादसे में फोत थियल पीउ ऐं धीउ खे मुकमल तौर ते इंसाफ़ मिलंदो। सूबाई वज़ीर जो चवणु आहे त सिंध सरकार हादसे में फोत थियलनि जे वारसनि सां गॾु बीठल आहे। वॾे वज़ीर वाक़े जो नोटिस वरितो आहे। ज़िम्मेवार औरत खे सज़ा मिलणु घुरिजे, इहो चवणु आहे सूबाई वज़ीर जो। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। सईद गनी कारसाज़ हादसे में फोत थियल पीउ ऐं धीउ जे वारसनि सां उज़रख़्वाही कई आहे। अवां खे अपडेट ॾे रहिया आहियूं। सईद गनी स्कीम टेटरी पहुची फोत थियल इमरान ऐं आमिना जे वारसनि सां ताज़ियत कई। हादसे में फोत थियल पीउ ऐं धीउ खे मुकमल इंसाफ़ फ़राहम कयो वेंदो। सूबाई वज़ीर जो चवणु आहे सिंध सरकार हादसे में फोत थियलनि जे वारसनि सां गॾु बीठल आहे। वॾे वज़ीर वाक़े जो नोटिस वरितो आहे। ज़िम्मेवार औरत खे सज़ा मिलणु घुरिजे, सूबाई वज़ीर जो अहिड़ो चवणु आहे। सईद गनी स्कीम टेटरी पहुची फोत थियल इमरान ऐं आमिना जे वारसनि सां उज़रख़्वाही कई। हादसे में फोत थियल पीउ ऐं धीउ खे मुकमल तौर ते इंसाफ़ फ़राहम कयो वेंदो। सूबाई वज़ीर सईद गनी जो चवणु आहे त सिंध सरकार हादसे में फोत थियलनि जे वारसनि सां गॾु बीठल आहे। सिंध जे वॾे वज़ीर वाक़े जो नोटिस वरितो आहे। ज़िम्मेवार औरत खे सज़ा मिलणु घुरिजे, इहो चवणु आहे सूबाई वज़ीर सईद गनी जो। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। सूबाई वज़ीर सईद गनी स्कीम टेटरीअ पहुची कारसाज़ हादसे में फोत थियल पीउ ऐं धीउ जे वारसनि सां उज़रख़्वाही कई आहे।